नाज़रीन, खैरपुर में मिडवाइफरी स्कूल जी शागिर्दनि खे वज़ीफ़ो, मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण ऐं पको न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शकील जावरी। खैरपुर जे मिडवाइफरी स्कूल जी शागिर्दनि खे वज़ीफ़ो न मिलण ऐं मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण तोड़े पको न करण ख़िलाफ़ संदन मुसलसल एहतजाज जारी आहे। उन हवाले सां अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 6 सालनि खां असां हिते जॉब करे रहिया आहियूं। पहिरियां यूएसएड जी तरफ़ खां वियासीं, उन खां बाद असांखे गवर्नमेंट कॉन्ट्रैक्ट में रखे बि हिननि खे 3 साल थी विया आहिनि, लेकिन कानून चवे थो त 3 सालनि खां बाद हर उहो मुलाज़िम जेको मुसलसल हिकिड़े डिपार्टमेंट में जॉब करे थो उनखे कंफर्म आर्डर ॾिनो वञे। लेकिन असांजे 6 साल गुज़री चुका आहिनि जंहिंमें असांखे हिन वक़्त ताईं कंफर्म त न कयो वियो आहे, बल्कि ज़ालमाना सलूक कयो वियो आहे, जंहिंमें असांजूं हिन वक़्त 9 महीननि जूं पघारूं बिना कंहिं जवाज़ जे बंदि कयूं वयूं आहिनि। असांखे गुज़िरियल 3 सालनि खां स्कॉलर नाहे मिली, हालांकि असांखे आर्डर में इहो लिखियो वियो आहे त असांजी 5000 स्कॉलर असांखे मिलंदी। जेको ईंदड़ बैच आहे उनखे बि लिखियल आहे उनजे बि आर्डर में त तव्हांखे 5000 स्कॉलर मिलंदी। स्कॉलर लिखण जे बावजूदि असांखे इन्हनि 3 सालनि में स्कॉलर बिल्कुलु नाहे मिली वई। असां अफोर्डेबल पर्सन न आहियूं, सभु पुअर फैमिली मां रिलेटिव आहिनि। असांखे महिरबानी करे सिंध हुकूमत खे असां अपील था कयूं, रिक्वेस्ट था कयूं त असांखे पंहिंजी स्कॉलर ॾियनि। जॾहिं हो हिते अचनि इन लाइ जूं त असां वेंदासीं, असां पंहिंजो ख़र्च बि कंदासीं ऐं असां तालीम बि पिराईंदासीं, असां कुझु हासिल बि कंदासीं। पोइ बि उन्हनि खे उहो कुझु न मिले त हो वीचारियूं ग़रीब न्याणियूं काॾों आणनि, उहो काॾों पंहिंजा ख़राजात पूरा कनि। मिडवाइफरी स्कूल जी शागिर्दनि ऐं मुलाज़िमनि जो चवणु आहे त संदन मुतालबा तस्लीम थियण ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन महताब सां गॾु शकील जावरी, आवाज़ टीवी, खैरपुर।